आदिलपुर वेझो ॻोठ जान मोहम्मद जो प्राइमरी स्कूल उस्ताद मुक़रर न थियण सबब 6 महीननि खां बंदि पियल आहे, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आदिलपुर मां माजिद कलवड़। न्याणी जी तालीम हक़ आहे। असां न्याणी खे पंहिंजे ॻोठ जे स्कूल में घणे वक़्त खां उस्ताद न आहिनि। असीं न्याणी परे परे स्कूलनि तां नथा वञी सघूं। जल्द उस्ताद न वञनि, असीं न्याणी तालीम जा मुस्तक़बिल संवारे सघूं। तव्हांजो तालीम हक़ आहे। तालीम लाइ असां ॿारनि खे स्कूल जान मोहम्मद पट्टीअ में उस्ताद मुक़रर कया वञे। मसलो इहो आहे त असांजे ॻोठ जान मोहम्मद चाचड़ पट्टी में गवर्नमेंट प्राइमरी मेन स्कूल आहे, जंहिंमें काफ़ी वक़्त खां 6-7 महीना खां वठी उस्ताद मुक़रर न आहे ऐं ॿारनि जेकी तालीम आहे उहा तालीम खां महिरू थी रहिया आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे त असांजे ॻोठ जान मोहम्मद पट्टी चाचड़ में उस्ताद मुक़रर कयो वञे ताकि असांजा ग़रीब ॿारनि ॻोठाणनि जा तालीम हासिल करे सघनि। हुकूमत खे टीए साहब खे डीए साहब खे डीसी साहब खे अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे 6 महीननि जा मुंहिंजा छो उस्ताद कोन्हनि के मुंहिंजो स्कूल हुलियो पियो आहे। जान मोहम्मद पट्टी चाचड़ में उस्ताद मुक़रर करे हितां जेके मासूम ॿार जेके तालीम खां जहिड़े ज़वेर खां महिरूम आहिनि उहे तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन गुलाब अली तौर सां गॾु माजिद कलवड़, टाइम न्यूज़ आदिलपुर।